नाज़रीन, अॼु असां सां मौजूदु आहे दी मीट टीवी जे स्टूडियो में अलामा हिज़बुल्लाह आहे सुमरो। हिज़बुल्लाह सुमरो सुञाण मुहक़िक़, नक़ाद, कहाणीकार, शाइर, उस्ताद, उन खां अलावा संदसि मज़हब सां बि गहरो तालुक़ु आहे। पाण काफ़ी किताब लिखिया आहिनि। उन सां ज़रूरु ॻाल्हियूं कबियूं, उन खां सिखिबो, उन खां ॿुधिबो। पर उन खां शुरूआति करण खां अॻु में मां नाज़रीन खे गुज़ारिश कंदुमि त दी मीट टीवीअ जे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असां तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं तमामु बहितरीनु प्रोग्राम। जी अॼु अलामा हिज़बुल्लाह सुमरे सां असां गॾु आहियूं। साईं हिज़बुल्लाह सुमरा, तव्हांखे असां पंहिंजे स्टूडियो में भलीकार चऊं था। तव्हां कीअं था महसूसु कयो? बहितरीन अल्हम्दुलिल्लाह। हस्बे रवायत जेके बि इंटरव्यूज़ हूंदा आहिनि, तव्हां पंहिंजो मुकमिल तारीफ़ करायो। मुकमिल तारीफ़ त जेकॾहिं वक़्तु वठिबो त इलाही बि थी वेंदो, पर मुकमिल तारीफ़ इहो बि आहे त मां हिज़बुल्लाह आहे सुमरो, असुल त नालो हिज़बुल्लाह आहे, पीउ जो नालो इलाही बख़्श आहे, इन जे करे आहे उन जी ॻंढींदो आहियां। जीअं अल्लामा आया काज़ी जेको आहे उनखे पंहिंजो नालो इमदाद अली ऐं पीउ जो नालो इमाम अली उहो आया आहे। त ख़ैरपुर में जे हिकिड़े ॻोठ फुलवाहण में 11/5/69 ते 1969 में पैदा थियुसि। तालीम हुते हासिलु कया। प्राइमरी जे सेकेंडरी इम्तिहान जेको आहे उहो किरियालो हाई स्कूल मां ॾिनो। इंटर जेको आहे सुपीरियर साइंस कॉलेज मां पास कई मेडिकल में। उनखां पोइ MA जेका आहे इस्लामिक कल्चर में कई। उनखां 1987 में उस्ताद थियुसि प्राइमरी टीचर तौर। उनखां पोइ मूं 27 साल पढ़ायो ऐं कमीशन जॾहिं 2012 में उनजो एडवर्टाइज़ आई त मूं उन में ॾिठो त पाण खे मां हिन में पास करे सघां थो या न। इहो उन में वेठुसि शौक़ु ख़ातिर ऐं अलाह जी महिरबानी सां उन में कामयाबु हुयुसि। ऐं हिन वक़्तु लेक्चरर आहियां इस्लामिक स्टडीज़ जो। पहिरियां ॾोकिरीअ में मुक़ररी थी ऐं हिन वक़्तु गवर्नमेंट सचल सरमस्त डिग्री कॉलेज राणीपुर में पढ़ाया। अदब ॾे अचणु कीअं थियो? उन जे पोइ कोई पस मंज़र आहे? जीअं पस मंज़र बिल्कुलु आहे। हिकु त असांजो ख़ानदान सुमरा पढ़ियल लिखियल ख़ानदान असुल खां रहिया। आकूंद ऐं दीन इस्लाम सां दिलचस्पी ऐं उन सां गॾु ॿारनि खे पढ़ाइणु, इहो शुरूअ खां वठी असांजे ख़ानदान में। असांजा धंधा खणी कहिड़ा बि हुजनि, ड्रखण हुजूं या खटरी हुजूं या रंगरेज़ हुजूं, पर असांजे वॾनि खे इहा आकूंद पढ़ाइण वारी जेका आहे पेशो उनजो धंधो रहियो आहे असुल खां वठी। इन करे मुंहिंजो वालिद या ॿिया पस मंज़र में मौलवी बि हुआ, आकूंद बि हुआ, त उन सां गॾोगॾु उस्ताद बि हुआ। त पस मंज़र में इहा ॻाल्हि हुई। असांजे घर में किताब, असांजे घर में जेको आहे सो इल्म ऐं दीन जूं ॻाल्हियूं थींदड़ हुयूं। उनखां पोइ उस्तादनि जो जेको असां सां ताउन हुयो, उस्ताद न्याज़ मोहम्मद बलोच हूंदो ऐं उहो असांखे लाइब्रेरीअ जो बाक़ाइदे उन में असांखे हिकु क़िस्म जो उन आदत विधी, जंहिंजे करे उहो मैथमेटिक्स जो उस्ताद हुयो। पर पोइ हिकु ॾींहुं हफ़्ते में चवंदो हुयो त तव्हां अॼु लाइब्रेरी पढ़ंदा या न पढ़ंदा? असां चवंदासीं ठीकु। पोइ उस्ताद सख़्तु ॾाढो हो, पर लाइब्रेरीअ में वञण खां पोइ तमामु नरम थी वेंदो हो। असां किताब जेको जातो खणंदा हुआसीं उहो पढ़ंदा हुआसीं। हबीब साजिद जेको हबीबुल्लाह बलोच उन वक़्तु उहो असां सां गॾु पढ़ंदो हो। ऐं ॿियो असांजो दोस्त अहमद मुग़ल जेको आहे ॻाइण जेको हाणे आहे, उहो बि असांजो मुंहिंजो वेझो साथी रहियो आहे, मोहम्मद अहमद मुग़ल। त उहे असां ऐं वसीम इशाक दोस्त वेझी असांजी, नरेश कुमार, इहे असांजी वेझो जेको दोस्त हुया। इहे असांखे आदत उस्ताद वधीक किताब पढ़ण जी। ऐं मां तक़रीबन उन वक़्तु जेके बि उते लाइब्रेरीअ में फ़लसफ़े, नफ़्सियात ऐं तावीज़ात खां वठी मज़हबी जेके आहिनि तफ़सीर, तर्जुमा ऐं शहाए सता जा किताब सभु उन मैट्रिक जे दौरान ताईं पढ़ी छॾिया हुआ उहो। ऐं ॿियो जेको हुयो त असां मुहरिक हुयो उहो गुलफुल उन वक़्त में ॿाराणो रिसालो निकिरंदो हो, जेको ॿारनि जे ज़हनी तरवीज में वॾो अहम किरदारु अदा कंदो हो।
उन में कहिड़े क़िस्म जो मुक़ाबिलो कहाणियुनि जो हलंदो हो, कहाणी उते लिखण खां इब्तिदा कई। अच्छा, कहिड़नि कहिड़नि मौज़ूअनि ते लिखियो आहे? हिन वक़्त ताईं घणा किताब लिखिया अथव? साईं मूं उन खां पोइ कहाणी में वरी मूं कहाणी लिखंदो रहियुसि। उन खां पोइ ॿियो हिकिड़ो रिसालो निकिरंदो हो शिकारपुर मां, उन जो नालो हुयो गुलड़ा। उहो तमामु बहितरीनु रिसालो हुयो। उन में मूं मज़मून लिखियो। उहो मज़मून हो सिंध जे ज़ातियुनि बाबति। सॼी सिंध मां उन मुंहिंजी एड्रेस ॾिनल हुई। एतिरनि त माण्हुनि मूंखे ख़त लिखियो जो मुंहिंजो तमामु हिकु क़िस्म जो मां तमामु वॾो पियो माण्हू पाण खे ॿुधायां। मुंहिंजो उहो मज़मून पहिरियों हुयो, इन जे करे उहो वॾो मशहूरु हुयो। पोइ मुंहिंजे ॿ टिनि किस्तनि में उहो थी वियो, जंहिंजे करे उतां वॾी तरवीज थी। बाक़ी रही किताबनि जी ॻाल्हि, उन खां पोइ मूं मुख़्तलिफ़ उतां तहक़ीक़, उतां मुंहिंजी शुरूआत थी, तनक़ीद जी शुरूआत बि थी। पोइ उहो तनक़ीद अॻिते, छो त तहक़ीक़ जो जेको मानी इंतिहा आहे, आख़िर आहे, उहो तनक़ीद ते बीहंदो आहे। माण्हू तहक़ीक़ करे करे जॾहिं ॾिसंदो आहे अड़े हीअ त ॻाल्हि ईअं न आहे जीअं बयानु थी कई वञे, त पोइ उहा तहक़ीक़ तनक़ीद में तब्दील थी वेंदी आहे। त मूं सां पुहाईकार थी ऐं पोइ मूं तनक़ीद बि शुरू कई। तहक़ीक़ तनक़ीद तारीख़ ते मां केतिरा ई मज़मून काविश अख़बार तंहिं वक़्त जी वॾी, ऐं उन में मुख़्तसिर तरीन कमु हुजण जे करे मां उहो हाइड पार्क में लिखंदुसि। सॼी सिंध मूंखे उन्हनि जे थ्रू सुञाणींदी रही आहे। ऐं उन खां पोइ मूं किताब लिखिया तहक़ीक़ ते, जंहिंमें मखदूम शाह उस्मान कुरैशी, पोइ 700-750 साल अॻु जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, उन ते तहक़ीक़ कई। ऐं सिलसिला सोहरवर्दीअ जे तरीक़ेकार ते सॼो उन में मवाद में तहक़ीक़ करे ॾिनो आहे। उन खां अॻु में इस्लामी मशीन लाहौर जे तरफ़ां हिकिड़ो सिंधी किताब उन्हनि मुंहिंजा छपराया हुआ। हिकिड़ो हो मज़हब जो शनाख़्ती कार्ड में मज़हब जो खानो, ऐं ॿियो अक़वाल खुलफ़ाए राशिदीन वसाबा। पहिरियां मुंहिंजा इहे ॿ किताब आहिनि। उन खां पोइ जेको तहक़ीक़ जो, उन खां सवाइ डॉक्टर बलोच जे हुकुम ते उन जे भाणे जे जेको आहे मुंहिंजो किताब तनक़ीदी जाइज़ा छपरायो। उन खां पोइ मूं तहक़ीक़ी मकाला सचल जे कॉन्फ्रेंसनि में अॼु खां 22-23 साल अॻु में जेको पढ़ंदो पियो अचां, उन्हनि खे ॻंढे करे मुंहिंजो क़ुर्बान मंज़ूर साहब जे इदारे पोपट पब्लिशिंग जे तरफ़ां मुंहिंजो किताबु छपियो सचल जो फ़िकिर, उन्हनि सभिनी मकालनि खे गॾु करे। उन सां गॾोगॾु मुंहिंजो सचल जे हवाले सां जिन माण्हुनि जो तहक़ीक़ थियल आहे, उन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूं तनक़ीद कई, उहा गॾे करे हिकिड़ो माठ करियां त मुशरिक़, उहो किताबु थियल आहे मुंहिंजे तनक़ीद ते। उन तनक़ीद खां सवाइ मुंहिंजो हिकिड़ो ॿियो तनक़ीद आम जनरल तनक़ीद, मुख़्तलिफ़ लिसानियात ते, अदब ते, मज़हब ते ऐं समाज ते मुख़्तलिफ़ हवालनि सां उहो तनक़ीदी किताब आहे अखि उल्टी धार। इहे मुंहिंजा तहक़ीक़ी किताब ऐं तनक़ीदी, ॿियो केतिरा ई रिसाला, मैगज़ीन्स ऐं नंढा ॿारनि जे लाइ किताब। मुंहिंजो जेको मशहूरु किताबु आहे ॿारनि जे लाइ, उहो जो मशहूरु थियो त ॾंदनि। जीअं त तव्हां नक़ाद बि आहियो, मुहक़क़ बि आहियो, शाइर, कहाणीकार, उन खां अलावा तव्हां पंहिंजे फील्ड जा सुठा उस्ताद आहियो। तव्हां सुञाणप कहिड़ी फील्ड में तव्हांजी वधीक सुञाणप आहे? मुंहिंजी हिन वक़्तु जेका सुञाणप वञी बीठी आहे, उहा हिकु पहिरें नंबर ते नक़ाद जी बीठी आहे, ॿिए नंबर